दुआ करे पोइ वरी वापसी बि हलियो। जी जी ऐं कारी मोहम्मद तैयब कासिम नानो ते मुंहिंजो पोटो जी उहो साईं सां गॾु हज ते हुयो 3 महीना। माशाअल्लाह जी हा। माशाअल्लाह इहो वधीक इल्म इहो साईं भींडे में हासिलु कयो। जी 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 भींडे में उस्ताद रहंदा हुआ हिंदुस्तान जा जाबिल जे रहण वारा। माशाअल्लाह हिकिड़े जो नालो ख़लील अहमद, ॿियो रशीद अहमद, टियों जमील अहमद। जी साईं हा पंहिंजो सिंधी उस्ताद हुते हुयो मौलाना अहमद पावर, मियां अहमद पावर। जी 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 हा साईं माना सदर मदरसो हुयो। उते हिकिड़ो उस्ताद हुयो जेको हिकमत जो कमु बि सेखारींदो हो। जी जी मां उते कंहिंचे हिकमत बि सिखियसि। साईं तक़रीबन 30-40 साल हिकमत जो कमु बि कयो। माशाअल्लाह हा साईं जॾहिं फारिग थी आयो उस्तादनि खां वांदो थियो, कुझु वक़्तु उस्तादनि सां गॾु रहियो मदरसनि में। जी जी फ़क़ीर जे पहिरियों माई खैरी मस्जिद वटि। बिल्कुलु आहे फ़क़ीर बिल्कुलु हा उते माई खैरी मस्जिद वटि। ॿियो उस्ताद ग़ुलाम हुसैन जमाली सत्यारे वारो। जी 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 ॿुधलु हूंदो तव्हांजो या ॾिठलु हूंदो। जी जी उन सां गॾु बि जेको आहे सो फतवा ऐं फ़िक़ह जो कमु हिते ई सिखियो। माशाअल्लाह हा मोल साहिब पंहिंजे पाण वटि रहा जो पढ़ाई जे लाइ। जी जी उनखां बाद में यको हिते रहिया कंहिं वटि पघार ते न वेठा। सही सही असां बि हिते पढ़ियासीं, मूंखे बि अलाह ताला इल्मु नसीबु कयो। ऐं 15-20 आलिम हिते थी चुका। माशाअल्लाह हा पछाड़ी में मूंखे वरी मोकिलियऊं दस्तार फ़ज़ीलत जे लाइ दारुल हुदा फ्यूरी में। माशाअल्लाह माशाअल्लाह दारुल हुदा फ्यूरी में इहा आहे 1972 जी ॻाल्हि आहे। तव्हांजे वक़्त में तव्हांजा उस्ताद मोहतरम कहिड़ा हुया हुते? हुते जी जी अञा हुते असांजा उस्ताद दिलबर हुया, तमामु भला उस्ताद हुया। कारी अज़ीज़ अहमद साहिबु जी साईं कारी अज़ीज़ मुक़रर हुया जेके मुक़रर हुया, ख़तीब हुया। ऐं कारी अब्दुल हादी जी उस्ताद ग़ुलाम क़दर जी जी मेमन जी 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 ऐं उस्ताद मोहम्मद अमीन माशाअल्लाह जी उस्ताद मोहम्मद बिलाल। जी जी तॾहिं मुफ़्ती जो लक़ब हुयो साईं इमदादुल्ला खे। जी जी साईं खां बाद में पोइ वरी साईं हुयो साईं ग़ुलाम क़दर जे हवाले पर बहरहाल साईं ग़ुलाम क़दर इमदादुल्ला जे हवाले कयो मुफ़्ती फतवा जो जी जी नमूनो। साईं इमदादुल्ला जो वाल साहिब बि हुयो ऐं कारी नबी मौल साहिबु अब्दुल अज़ीज़ हुयो। उमिरि घणी आहे साईं जिन जी? 121 साल में 121 साल। हाँ लिखत का बि कान्हे। हाँ सही आहे बरल अंदाज़ 140। हा 121 सालनि जी उमिरि आहे। माशाअल्लाह 71 साल त मुंहिंजी उमिरि आहे। माशाअल्लाह मूंखां भेण वॾी आहे। हाँ माशाअल्लाह सही सही ऐं मुंहिंजो त पैदाइश सन साईं पंहिंजे हथनि सां लिखियो किताब ते। हाँ माशाअल्लाह किताब ते लिखियो उन मुताबिक़ सही सही स्कूल वारो न न न न हा उन मुताबिक़ स्कूल वारो त जेको आहे सो आहे 1954 सही सही ऐं हीअ आहे 1370 माशाअल्लाह मुंहिंजो जेको बाबा लिखियो जी 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 उहो लिखियो। अलहमदिल्ला पंहिंजे हथ सां कमाई करणु पंहिंजे हथ जो पोइ खाइणु जी 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 ऐं जेको आहे सो कंहिंजी मुहताजी न। सही सही ऐं हिन वक़्तु बि कपिड़ो पंहिंजो सिबण वारो पाण कटीनि था, सिबण लाइ ॿिए खे ॾियनि था। माशाअल्लाह अॻु में सिबंदा बि पाण हा। हाँ माशाअल्लाह सिबंदा पाण हुया। माशाअल्लाह ऐं हकीम जे लिहाज़ सां दवाऊं सभु यादि आहिनि। जेकी जंहिं बीमारी जी दवा पुछंदो त तव्हांखे यादि ॿुधाईंदा। ऐं हदीस थियो फतवा थियो या मसालो थियो इहो ज़िंदह लॻो पियो आहे क़ुर शरीफ़ सां। साईं भला मारूज़ात चवनि या कुझु थोरी नसीहत का वसीयत में हिदायत कनि असांखे साईं जिन जो थोरो बिल्कुलु ॿुधाईंदा। साईं साईं वारा चवंदा कुझु असांखे नसीहत जी ॻाल्हि ॿुधायो। मौलाना उबैदुल्ला साहिब जिन सां मुलाक़ात थी आहे उन्हनि जे हवाले सां का शइ मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जी ॻाल्हि बि का अहिड़ी ॿुधायो